एसटीपी पारां सिंधु दरिया ते 6 नवां केनाल अॾण ख़िलाफ़ हलंदड़ अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में एसटीपी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿियनि मरकज़ी अॻवाननि ऐं टंडे ज़िले जे उहिदेदारनि जी अॻवानी में टंडे ज़िले जी शहरनि मीरपुर साकरो घारो गुंजो ऐं मकलीअ खां जागीरदार रैली कढी वई, जेका टंडे शहर में पहुची हथियाजी मेड़ाके में तब्दील थी। टंडे में जलसे खे ख़िताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढी सिंध खे भड़पां करे पंजाब जे बंजर इराज़े खे आबाद करण जी साज़िश रखी वई आहे, जंहिं ख़िलाफ़ मज़ामती जदोजहद वारी तहरीक तेज़ी सां जारी आहे। हिन वधीक चयो त जॾहिं असां भाड़िया माण्हू चूंडी इक़्तिदार में उमाणिया आहिनि त असांजे वसीलनि सां अहिड़ो हशर कयो पियो वञे जो हिकु तरफ़ केनाल अॾे सिंध खे भड़पां कयो पियो वञे त ॿिए तरफ़ सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। डॉक्टर कादिर मक्सी वधीक चयो त वापडा चेयरमैन समेत वापडा इख़्तियारियूं हमेशह कूड़ ऐं मन घड़त कहाणियूं घड़ींदियूं रहियूं आहिनि। संदनि बयाननि ते ध्यानु ॾियण बदिरां असांखे पंहिंजी सियासी अवामी जदोजहद वारे सघ खे वधीक मज़बूत करणो पवंदो। हींअर वोट जी मुंद कोन थो, हींअर मुंद आहे सिंध बचाइण जी। सिंध जे मथां हमले आवरनि पंहिंजा पूरा हमला शुरू करे छॾिया आहिनि, छो जो तव्हां सभु ॼाणो था त पाणी ज़िंदगी आहे। पाणी जेकॾहिं न हूंदो त ज़िंदगी मरी वेंदी, पखी पखड़ मरी वेंदो।